हाला मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर एजाज़ अली बुघियो मूजिब भिटशाह में सहाफ़ियुनि पारां वफ़ाक़ी हुकूमत जे मीडिया मुख़ालिफ़ पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट तरफ़ां भिटशाह जे प्रेस क्लब में कारो झंडो चाढ़े एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में सहाफ़ियुनि ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी मीडिया मुख़ालिफ़ पॉलिसियुनि ऐं पेमरा एक्ट में कयल मनफ़ी तरमीम ऐं सहाफ़ियुनि मथां मन घड़त केस दाख़िल ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ न मिलण ते पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते भिटशाह में सहाफ़ियुनि इलाही बख़्श अबड़ो, ग़ुलाम कादिर बुरड़ो, नौशाद अली बुघियो, ज़ीशान अली अबड़ो, सजाद अली मेमण, कामरान मलोखाणी, अमीर बुलेदी, इरशाद बुघियो, शाहिद अली मेमण, रजब बोज़दार ऐं ॿियनि 52 में कारियूं पटियूं ॿधी एहतिजाज कंदे चयो त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजा कयल ग़लति फ़ैसिला वापसि न वरिता त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं मीडिया ख़िलाफ़ ग़लति पॉलिसियुनि खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा समूरा मेंबर वफ़ाक़ी हुकूमत जी मीडिया जे कयल पॉलिसियुनि ख़िलाफ़ जेको बि सॾ या एहतिजाज कंदी उन ते समूरी सिंध जा सहाफ़ी गॾु थी एहतिजाज कंदा। वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौर ते सहाफ़ियुनि जा मुतालबा तस्लीम करे ॿी सूरत में समूरे मुल्क में दमादम मस्तक़ल अंदरि कंदासीं।